मौसम जी तब्दीली ऐं खुश्क हवाऊं घुलण सबब अखियुनि जी बीमारियूं जनम वठी रहियूं आहिनि। अखियुनि में सूर, सोज़िश, पाणी वहण समेत केतिरा ई मसइला पेश अची रहिया आहिनि। अखियुनि जे अहिड़नि मसइलनि खे वक़्त सिर मुंहुं ॾियण लाइ अलशफ़ा आई ट्रस्ट पारां सखर जे UC 12 ऐं 13 में अखियुनि जी बीमारी जे चकास लाइ मुफ़्त कैंप लॻाई वई। कैंप में 3 खां 400 जे लॻभॻि माण्हुनि जूं अखियूं चकास करे खेनि दवायूं ॾिनियूं वयूं। जो मसइलो हुयो इलाही पेशेंट जेके हुआ हिन में सुबुह वठी हिन महिल ताईं 350-400 जेका OPD करे चुका आहिनि। लोग 5-5, 10-10 हज़ार रुपये खर्च कर कर उससे मुफीद होते थे और परेशान अलग होते थे। इन्होंने हमारे घर में इस कैंप को लगाकर इन लोगों को जगाया है। गरीब आवाम के लिए कम से कम 6 माह में या 1 साल में ज़रूर लगना चाहिए। अलशफ़ा आई ट्रस्ट जे इंतज़ामिया सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त उती पानी आहे, कारो पानी आहे, ठीकु आहे, नंढा ॿार अचनि था, माना कंहिंखे एलर्जी आहे, हे सभु तक़रीबन पेशेंट असां चेक कया आहिनि। हिते असां जेका बि पेशेंट हुनखे फ्री ऑफ कॉस्ट असां मेडिसिन बि ॾियूं था। हुन जे हवाले सां असां जेका बि पेशेंट हाणे ऑपरेशन लाइ निकिरनि था, हुन पेशेंट खे असां जेको फ्री ऑफ कॉस्ट जेको हुनजी लेब जेको हेपेटाइटिस B, हेपेटाइटिस C, हुनजी शुगर, हुनजो जेतिरो बि माना लेंस ऑपरेशन हॉस्पिटल में हुनजो खाधो पीतो, हुनजी एकोमोडेशन, हर शइ फ्री ऑफ कॉस्ट असां कई आहे। पेशेंट जो रेशो तक़रीबन कैटरेक्ट जो बि ॾाढो रहियो ऐं एलर्जिक जा पेशेंट ॾाढा हुया ऐं पाणी जी कंप्लेंट उनजी बि ॾाढा, रिफ्लेक्शन जी बि जेकी ग्लासिस जी नीड उनजी बि ॾाढी कंप्लेंट रही हिते। ज़्यादातर कैटरेक्ट जो घटि में घटि जेकी असां एडमिशन कई आहे हिते 50 खां 55 सर्जरी कढीसीं। अखियूं नूर आहिनि ऐं अखियुनि जी बीनाईअ खे बरक़रार रखण लाइ ज़रूरी आहे अखियुनि जी बीमारियुनि जो वक़्त सिर इलाज कराइणु घुरिजे। जावेद गुंजो, सिंध TV न्यूज़, सखर।